नाज़रीन, नाला तालुके में सस्तो अटो फराहम करण वारा स्टॉल ग़रीब अवाम खे फ़ाइदो न ॾेई सघिया। ग़रीब माण्हुनि जो चवणु आहे त हू सॼो ॾींहुं स्टॉल ते बीही हथें ख़ाली मोटे वञनि था। रहवासिन आवाज़ टीवी जे रिपोर्टर पीराणो साहिल भमरो सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। 3 ॾींहं थी विया आहिनि दादा, चवंदा अटे लाइ इहा ई रश लॻी पई आहे, कोई हिते सहूलियत आहे कान। हर को पंहिंजे हिसाब सां ऑटो पियो हलाए, कंहिंखे का इहा परवाह न आहे। केरु ग़रीब केॾो टाइम थो सीड़ाए। हिनमहिल हाणे दोस्तनि 2-3 जूं मोबाइलियूं थो निकिरी वञनि अटे करे 10 किलनि जे करे। हिनमहिल 7-7, 8-8 हज़ार जूं मोबाइलियूं माण्हुनि जूं निकिरी आहिनि। लाइन में बीहारे चवंदा अञा अचे को, असांजो को ऑफिसर थो अचे, को अलॻि मीडिया वारे हले, कंहिंजो इंतज़ारु पिया कंदा, फलाणो थो फलाणो। सुबुह 8 बजे खां वठी बीठा आहियूं हिते, अचे थो। अञा हाणे वरी अंदरि वञी बीहारे छॾिया अथनि, मथो गेट बंदि करे छॾिया अथनि। जो हाणे असांखे इंतज़ार में बीहारियो अथनि, यको बीठा आहियूं। बाक़ी जेके आया उन्हनि खे ॾेई छॾियऊं, बाक़ी बंदि कयूं बीठा आहिनि। कल भी मोती आसे, अॼु भी मोती आसे, वेठा आहियूं यको पंहिंजनि माण्हुनि खे पिया था ॾियनि। पंहिंजनि माण्हुनि खे पर्ची था ॾियनि, असां उहो ई था बीठा आहियूं। यको सुबुह खां वठी आया आहियूं, अञा बीठा आहियूं हिते। घर अटो कोन्हे, छा पचाईंदा मानियूं हिते। सुबुह खां वठी असां लाइन खे में बीहारे पर्चियूं ॾेई पर्चियूं खसे अचे। अटो असां वटि कोन्हे, अटो खपी वियो, अटो मिले ई नथो। सुबुह खां वठी वेही थकिजी पिया आहियूं। हाणे बि बीठल आहियूं, अलाए मिले अलाए न मिले। कल्ह खां असां स्टॉलूं पंहिंजा वधाए छॾिया आहिनि। ठीकु आहे, नारा असांजे मिल ते बि हले पियो, ऐं हिते बि तव्हांजे साम्हूं ही कारगा भरिजी आया आहिनि 2। ठीकु आहे, एतिरा माण्हू कोन्हनि। जेतिरो हजूम थिए थो माण्हुनि जो न, कंहिं शेड्यूल सां कंहिं तरीक़े सां माण्हू पर्चियूं वठनि, हुननि खे परेशानी न थियनि।